हाय बर अंगारनि ॿॾाहीं ॿरनि जे हिक खूरे खाया ॿियो दूधे मंझि धगनि पाणा लोहारनि मेड़े रखिया मचल सुर यमन कल्याण दास्तान टियों बैत नंबर 5 रसालो शावाणी। हाणे अचूं था ओखनि अल्फाज़नि ते। हाय बर अंगारनि, हाय अफ़सोस अंगारनि लाइ, अफ़सोस आहे अंगारनि जी हालत ते। ॿॾाहीं माना ॿ भेरा, ॿ दफ़ा, ॿ मरतबा। ॿरनि माना सड़नि, जलनि। खूरे माना वठ या भठे जंहिंमें काठ जे बुंडनि खे पूरे बाहि ॾियण सां अंगार ठाहिया वेंदा आहिनि। खाया माना जलाया, साड़िया। दूधे माना लोहारनि जी आवी या खूरे जंहिंमें अंगार ॿारे लोहो तपाइबो आहे। खाया माना साड़िया, जलाया। धगनि माना ॿरनि, दुखनि, सड़नि। लोहारनि माना आगड़ियनि। पाणा माना पाणे ई पंहिंजे हथ सां। मेड़े माना गॾु करे, कठा करे। मच माना आग या बाहि। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। हाय बर अंगारनि ॿॾाहीं ॿरनि जे, अफ़सोस आहे उन्हनि वीचारनि अंगारनि ते जेके 2 दफ़ा ॿरनि था, सड़नि था। हिकु खूरे खाया ॿियो दूधे मंझि धगनि। हिकु भेरो भठी में सड़िया, ॿिए भेरो वरी लोहार मच में धवणीअ सां यानी धमण सां साड़िया, ॿारिया। पाणा लोहारनि मेड़े रखिया मचल। पाण पंहिंजे हथ सां लोहारनि मचल आहे यानी बाहि लाइ ॿिया अंगार बि मेड़े रखिया आहिनि। हक़ लतीफ़ सच लतीफ़।